ये देखो, ये मैं तुम्हारे जिस होटल के तुमने भेजा था ना, ये तुम्हारे होटल के बाहर ही खड़ा हूँ मैं। ये गाड़ी खड़ी है, ये मेरी फैमिली खड़ी है और ये अंदर आने नहीं दे रहे हैं, कह रहे हैं कोई हमारी बुकिंग नहीं है। ये जो आप कर रहे हो ना, ये बहुत बहुत बुरा होगा। ये यकीन मानो, ये अच्छा नहीं कर रहे हो तुम पे। मेरी फैमिली को इस तरह जलील कर रहे हो तुम। मैं अपनी फैमिली के साथ खड़ा हूँ और ये गाड़ी वाला इस तरह बेचारा खड़ा है मेरे साथ। ये तुम्हारे देखो होटल, ये तुम्हारा होटल। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ही नदा 5-8 ॼणा आहिनि जेको आहे सो हीअ आहिनि सफ़र मुक़दस ट्रेवल एजेंसी सां माण्हू, जंहिंजे वीचारनि जूं टिकेटूं कैंसिल करे छॾियूं अथनि। रिटर्न टिकेटूं उन्हनि जूं न आहिनि ठहियल। सभु फैमिली सां आहिनि वीचारा, नंढड़नि ॿारनि सां ऐं घर वारनि सां आहिनि। ऐं जेको आहे सो हिननि जो न वाउचर ॾिनो अथनि होटल जो, होटल बि अहिड़ो ॾिनो अथनि जंहिंमें माना न का सहूलियत आहे न छा। मां हुन जूं तस्वीरूं बि तव्हां ॾे मोकिलियां थो। अदा छा चवणु चाहींदुमि? अदा असांखे सफ़र मुक़दस ट्रेवल एजेंसी वारे असां सां धोखो कयो आहे। असांखे चई ॿई टिकेटूं ओके न, हिते असां आया आहियूं त असांखे जेको आहे जल्दी में टिकेट ॾिनियूं अथनि। एयरपोर्ट ते पहुता आहियूं, असां वरी सऊदीअ ते पहुता आहियूं त चेक करायूं त टिकेटूं कैंसिल थी वियूं। ॿुधो साईं, असां खे जेको आहे न साईं पुनल जे ट्रेवल एजेंसी जे तरफ़ां असांखे मोकिलियो वियो आहे ऐं साईं पुनल जेको आहे बाबर अली खां जेको आहे पैकेज वरितो आहे। इहे असां जेको आहे असां सां गॾु मायर भेनर सभु गॾु आहिनि। असां 24 माण्हुनि जो क़ाफ़िलो आहे। टोटल असांजा 60 खां 65 माण्हू। बराए महिरबानी करे हेल्प कई। छा चवंदो चाचा साईं? असांखे टिकेटूं जेको आहे न ॾिनियूं अथनि वापसीअ जूं। असांखां बचा साणनि असांखे जेको आहे हाणे परेशान वॾा असांखे टिकेटूं ॾियनि था असां साईं। टिकेटूं मिलणु घुरिजनि, असांखे तकलीफ़ आहे वॾी। ॿार बि असां सां गॾु आहिनि। साईं छा चवणु चाहींदो? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं असां छा चई छा चऊं, वॾो ज़ुल्म आहे अहिड़े पाक मुल्क ते, अहिड़े पाक दुनिया ते असां कहिड़ियूं हसरतूं खणी आया आहियूं। वञण महिल बि हिननि ज़ालिमनि असांखे एॾो तंग कयो जो 4 ॾींहं पूरा असां एयरपोर्ट ते सुकियासीं। हाणे उन खां बाद में जंहिंमहिल मके पाक में आयासीं पहिरियों त 2 रातियूं हिते रहाइनि। असांखे चइनि त तव्हां हलो मदीने पाक, उते 11 ॾींहं रहाए, 2 ॾींहं हिते वरी थिया आहिनि। हाणे टेम असांजो भरिजी आयो आहे। को बि कोऑपरेट करण वारो असां सां को बि माण्हू न आहे। जिन असांजे कफ़ील खां पैसा वरिता उहे बि गुम आहिनि। बाक़ी जंहिं असांखां पाण खां पैसा वरिता आहिनि उहो असां सां गॾु आहे। उहो बि असां सां गॾु बचनि सां गॾु आहे। उहो बि असां वांगुरु ई फाथल आहे। बराए महिरबानी करे असांजी इज़त कई वञे। बचड़ी वारा माण्हू आहियूं। असांजे जेके बि असांजे कंपनीअ माण्हू आहिनि, जाम जिन सां बि का नाजाइज़ी थी आहे उन्हनि खे बराए महिरबानी करे पाकिस्तान पहुचायो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।